घोटकी में ख़बर शामिल कंदासीं। नज़ीर अहमद लांघा जी रिपोर्ट मूजिब त घोटकी में अमी JUI तालका घोटकी हाफ़िज़ सिराज मचन्ना पंहिंजी रिहाइशगाह ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त 22 अक्टूबर ते ठेड़े बाईपास खां कारवाने सिंध अमन मार्च निकिरंदो, जंहिंजी अॻवानी JUI जे जनरल सेक्रेटरी सूबाई सिंध अल्लामा राशिद महमूद सुबुह कंदो। कारवाने सिंध अमन मार्च सिंध जी 30 ज़िलनि खां थींदो। सिंध जे तख़्तगाह कराची में पहुचंदो, जंहिं जी शुरूआति सखर ज़िले मां थींदी, जेको पहिरीं ॾींहं ते पनवाकिल घोटकी सरहद मीरपुर माथेलो ॾेहरकी खां थींदो ओबावड़ो पहुचंदो, जंहिंखां पोइ कश्मोर कंदकोट ज़िले मां थींदो 12 ॾींहं में कराची पहुचंदो ऐं कराची में जलसो थींदो, जंहिंखे JUI सरबराह मौलाना फज़लुर रहमान ख़िताब कंदो। कारवाने सिंध अमन मार्च जो मक़सदु सिंध में बदअमनी, सिंध में क़बीलाई छेड़ा ऐं 15 सालनि खां वठी सिंध में PPA जे करप्ट हुकूमत जे इदारनि खे मफ़लूज ऐं करप्शन जी वह चाढ़ियो आहे ऐं सिंध जे मैदनियात वसाइलनि खे सिंध ते ख़र्च कराइण। ज़िले अंदरि जेके मल्टीनेशनल इदारा आहिनि ॿियनि ज़िलनि बजाए उन्हनि ज़िलनि में ख़र्च कनि ऐं ॿिया मुतालबा शामिल आहिनि। अमी JUI तालका घोटकी हाफ़िज़ सिराज मचन्ना घोटकी ज़िले जे कारकुननि ऐं शहरियुनि खे अपील कई त कारवानी सिंध अमन मार्च में शिरकत कनि।